नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगे जे शाहणी पाड़े में रात जे टाइम बासर माण्हुनि जो घरनि अंदरि घिड़ी औरतनि मर्दनि ते तशद्दुद घर भातियुनि खे घर मां ॿाहिरि कढी कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। मुतासिरनि जो गाज़ी अब्दुल रहीम शाहणी अली मोहम्मद रहमतुल्लाह शाहणी जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलाइक़े जे बासर माण्हू ग़ुलाम अब्बास हबीबुल्लाह ऐं ॿिनि पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो गॾिजी हथुंगे जी शाहणी पाणी में रात जे टाइम मोहम्मद रमज़ान शाहणी ऐं अब्दुल रहीम शाहणी जे घर अंदरि घिड़ी रात जे टाइम काह करे निंड में सुतल औरतनि ॿारनि मर्दनि ते सख़्त तशद्दुद करण बाद घरनि खां ॿाहिरि कढी घर ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। हिननि चयो त बासर माण्हू न रुॻो असांजे घरनि ते कब्ज़ो कयो पर घर में अंदरि पियल नियाणियुनि जे लखें रुपयनि जी ॾाह समेत घर अंदरि समूरो पियल सामान पंहिंजो कब्ज़े में आणे छॾियो। हिननि वसवारनि DIG श्री बेनज़ीराबाद SSP सांगड़ खां इंसाफ़ जी घुर कई है। 1985 सां राष्ट्रपति रहियूं ऐं हिते असांजा 4-5 घर आहिनि ऐं राति जो अॻे किसो हलंदो पीर साहिब जी तरफ़ां इहो सभु किसो थियो, फ़ैसिला थिया, सभु किसा थिया ऐं राति जो 2:30-3 बजे अची यानी आया अब्बास आहे, ॿियो हिकिड़ो पुलिस वारो ग़ुलाम मुस्तफ़ा जेको आहे हिते ड्यूटी ते आहे, उहे राति जो आया। अची छोकिरे मुंहिंजे खे माना यरगमाल कयूं, मुंहिंजे छोकिरे खे माना तमामु बदतमीज़ी असांजे ॿाहिरि नियाणी खे असांजी माना तंग करे वाल ते हथु ॾेई छोकिरो तव्हां पुछण जी घटि ई कान्हे तव्हांजो असांजे घटि मां घटि 4-5 कर असांखे ॿाहिरि कढी ऐं पोइ माना हीअ पोइ हिते विरहाए तमामु बदतमीज़ी असां घणी कयूं असांजे ॿारनि सां असां ख़ुदि सां ऐं मुंहिंजे छोकिरे खे जेकॾहिं कुझु छोकिरे खे मारन बाक़ाइदे मुसला थी आया अब्बास वटि ऐं पुलिस वारो ग़ुलाम मुस्तफ़ा हिन महिल बाक़ाइदे हथियार हुआ ऐं ॿिया बि सभु 20-25 माण्हू असां ते हमिलो करे राति टे माने हितां ई असांखे रोड टिपाए पोइ असांखे आंधी के बयान बचड़ा मुंहिंजा नियाणकियूं मुंहिंजो सुतल उते 3 बजे आया असांजे कब्ज़ो करे मुंह ते हथ ॾेई असांखे माना सुतलो घर में कढियूं। मुंहिंजी नियाणी जो डेज आहे त तव्हां ख़बर आहे माइट ॾींदा आहिनि डेज में नियाणी खे, उहो मुंहिंजो रखियो वठी गुरबत जो दौर है, नियाणी जो डेज है, तव्हां ॾिसी सघो था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।